PSN न्यूज़ में बलिकार ख़बर शामिल कंदा हलूं। सॼियूं मां सॼियूं अंजुमन इतिहाद अब्बासिया पाकिस्तान सिंध जे सदर शाहनवाज़ खान अब्बासी जे रहायशगाह ते अब्बासी कलोड़ा बिरादरी जो इजलास थियो। में तंज़ीम साज़ी करे शहीद बेनज़ीराबाद सखर ऐं लाड़कानो डिवीज़न ते ज़िला सतह ते 56 उहिदेदार चूंडे ऐं खेनि हलफ़ खणायो वियो। उन मौक़े ते सिंध जे सूबाई सदर सरदार शाहनवाज़ खान अब्बासी मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल अॻुवाणनि खे ख़िताब कंदे चयो त असांजो सभ खां पहिरियों मक़सदु तइलीम खे उजागर करणु आहे। तइलीम खां सवाइ असां कॾहिं बि अॻिते नथा निकिरी सघूं। हुन वधीक चयो त अंजुमन इतिहाद अब्बासिया पाकिस्तान जो मरकज़ी सदर डॉक्टर शफ़क़त अब्बासी ऐं ॿियनि पारां मूंखे सिंध लेवल जे उहिदे ते फ़ाइज़ कयो आहे। इंशाअल्लाह पंहिंजे अब्बासी कलोड़ा बिरादरीअ सां गॾु ॿियनि बिरादरियुनि जी बि ख़िदमत करण जो जज़्बो पैदा करे कामयाबीअ जे मंज़िल तरफ़ अॻिते वधंदुसि।